हर साल जीअं हिन साल बि जशन ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजमन पासबान अहलसुन्नत जाती तरफ़ा ताजदार आका दो जहां सरवर कायनात हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलाद जे सिलसिले में अॼु 11 रबीउल अवल ते अज़ीम अलशान सवे गाॾी जी रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे आशिकाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई। रैली अजमन पासबान अहलसुन्नत जे सरपरस्त मौलवी मोहम्मद अमीन नूरानी तइम जी सरपरस्ती में थी गुज़री। उन मौक़े ते पासबान अहलसुन्नत मौलाना अली अकबर शाह कराची वारा सरपरस्त आला मौलवी मोहम्मद अमीन नूरानी तइम हाफ़िज़ मक़सूद मेमन ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर साल जीअं हिन साल बि जशन ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, क़यामत ताईं मल्हाईंदासीं। ऐं हिननि चयो त फ़्रांस जे सदर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी खाका पेश कया आहिनि। असां उन ते लानत विझूं था ऐं सख़्तु मज़ामत कंदे बाइकाट करियूं था। उन तमाम आले इस्लाम जी दिलि आज़ारी कई आहे। उहो जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली जुलूस उन्हनि जे गुस्ताख रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मन लाइ मौत रैली मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदे मदनी चौक ताईं जलसे में पेती सना तलावत पाक पढ़ी वई ऐं नात ख़वान नातू पढ़ी ख़ुसूसी ख़िताब साईं मौलाना साईं अकबर अली शाह कराची वारनि ऐं मौलवी मोहम्मद अमीन नूरानी ऐं मक़सूद अहमद मेमन ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कयो, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया हुआ। आख़िर में उर्स मुबारक जो लंगर पूर्ण कयो वियो। रिपोर्ट आबिद हुसैन शाहीन।